अल्लाह अल्लाह ओपा ओ वाशरूम में जल्दी निकली अचो भाई टीम वारा था चल भाई ओ हेलो तो वट रोज इंदासी भली अच तू बाहू बदंदा अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम बाबा वालेकुम अस्सलाम चाला खैर खैर असां तव्हां जो ॻोठ में वॾो नालो ॿुधो आहे। नालो ॿुधो अथव त तॾहिं त आया मूं वटि डॉक्टर वटि। अलाए चवनि था मशहूर अताई डॉक्टर आहे। हे मां नंढड़ो वठी आयो हां। छा थियो अथव बाबा? सी थो थिएसि। सी थियो अथव बाबा हाणे सियारो आहे न सी त थींदो न। बुखार बि अथसि न। अच्छा बुखार अथसि जी जी हा बुखार जो मां इलाज कयांसि तो बाक़ी जेको सी जे लाइ मां तोखे सलाह ॾियां थो त बाबा सवड़ बवड़ वेड़ियो इनखे ऐं या त पलाल में सुम्हारियोसि या त हेठां खट जे हेठां धुओं ॾींदोसि न त ठीकु थी वेंदो पुट। धुओं ॾींदा हुअसि डेली राति जो छिणा ॿारे। हे ईअं छो थो करे? बुखार अथसि न सी बि थिएसि थो। बुखार जो इलाज कयूंसि त अलाह ख़ैर कंदो। पुट घणनि ॾींहंनि खां वठी बुखार आहे तोखे? 3 ॾींहं थिया आहिनि। अच्छा 3 ॾींहं खां वठी। हे हण कन में तूं हणेसि हिनखे हिकिड़ो मिंट खड़को थिए थो? डॉक्टर हितो छाजो खड़को ईंदो? बाबा तोखे दिमाग़ खड़कड़ कंदसि या? डॉक्टर मां आहियां पुट या तूं आहे? डॉक्टर ईअं असां कंहिंखे न ॾिठो। हर को दिल ते रखंदो आहे छाती ते रखंदो आहे। हिनखे दिल में सूर न आहे मथे में सूर अथसि। तव्हां चेक कयो थोरो पाण ॾिसो त आवाज़ अचे थो जेको मां पुछा थो कयां उहो तव्हां जवाब ॾियो। खड़को अचेसि थो? हा थोरो थोरो अचेसि थो। अचेसि थो न? हा बुखार अथसि। हाणे हिकिड़ो मिंट बीठो हणो 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 छॾियो न। हा हिकिड़ो मिंट आवाज़ अचेसि थो बाबा? इहो छा आहे डॉक्टर हिते आवाज़ घणो थो अचे सफ़ा। बस सही आहे असल में हे ख़राब थी पियो न पुट। हिकिड़ो मिंट जी हल्को थियणो हल्को थियणो अथई? हल्को थियणो अथसि चई। वो हल्को त आहे कहिड़ो वज़न अथसि? हल्को चयो वाशरूम लॻो आहे। पुट हल्को बल्को कराए अचो था न। हाणे मां वटि क्लिनिक आहे बाबा मां वाशरूम किथां आणींदुसि? छा थियो अथव? डॉक्टर हाणे असां छा कयूं? ईंदे ईंदे ओचिते हिनखे दस्त थी पिया रस्ते में। अच्छा दस्त बि अथसि? हा वञ साम्हूं वाशरूम खां हल्को कराए अचे जान छॾाए दो त किन न करे। वञ बा वञ। हल बस। हिकिड़ो मरीज़ सुबुह खां वठी आया उहो बि तव्हांखे दस्त न टकड़ कजां वरी ये मसलो न थी वञे। जल्दी कर। कल्ह खां वठी ये दवा जूं शीशियूं पयूं न को मरीज़ ई कोन थो अचे। हिकिड़ा मरीज़ आया आहिनि उहे साईं टीम वारा अचनि था। न कर अल्लाह अल्लाह ओपा ओ वाशरूम में जल्दी निकली अचो भाई टीम वारा था चल भाई ओ हेलो ओबा अस्सलाम वालेकुम। सही वालेकुम अस्सलाम साईं। चाला खुश आयो साईं? केरा वेहो साईं वेहो हिकिड़ो मिंट साईं वेहो साईं वेहो। कीअं अॼु भुलिजी पिया साईं? हाँ ॾे आला वाले डॉक्टर माशूक बलोच साईं। हा मां आहियां साईं। हिकिड़ो मिंट हे साईं तव्हां सां गॾु आहे? हे मूंसां गॾु मां आहियां साईं। ॾे आला वाले जेको हाल हाल पुछा कंदा साईं। को डिग्री वगैरह को लेटर को सब कुछ है मूंखे ॾेखार कागज़ बागज़ ॾेखार। साईं कहिड़ो डिग्री? तव्हां डॉक्टरी कई आहे न बाबा। लेसन त ॾेखार न। लेसन अथई न लेसन ॾेखार। साईं ड्राइवरी न आहियां सिखियल साईं। मां साइकिल ते क्लिनिक ईंदो आहियां। बाबा ड्राइवरी वारो कीअं लेसन हूंदो आहे? उहो न पोइ हे क्लिनिक खोली अथई न इन जो को लेसन हूंदई न उहो लेसन मूंखे ॾेखार। क्लिनिक जो साईं लेसन कहिड़ो लेसन ब्रांच में ठाहे ॾींदा साईं? लेसन ब्रांच में कीअं ठाहे ॾींदा आहिनि बाबा? लेसन मिलंदो आहे पोइ क्लिनिक माण्हू खोलींदो आहे। तूं ईअं डायरेक्ट अची खोले वेही रहियो आहीं ऐं ॿुधो आहे हे छा आहे रखी वेठो आहीं ऐं पोइ मरीज़नि जो इलाज कीअं कंदो आहीं हिते? साईं ये दवा जो शीशियो साईं 14 ॾींहं हिते ई पियो न साईं। सुबुह जो थधि में अचां थो ॾकंदो मरीज़ केरु अचे ई कोन थो। बसि अलाह जी महिरबानी सां हिकिड़ो मरीज़ आयो उन्हनि खां अञा हाल वाल वठां पियो चयूं पेट में सूर आहे वज़न लॻो पियो वाशरूम ॾेखार। वया अथई 8-9 घंटो तन वाशरूम में पाता पिया आहिनि। मथां तव्हां छापो आयो आहे साईं। दवा हुई कोतियूं खपनि साईं बसि छा कयां? पुट हे छा आहे? हे मरीज़नि खे साईं गंढड़ी आहे गंढड़ी साईं। छाजी गंढड़ी आहे छाजी आहे? हे साईं हिन में हो फीस बीस मरीज़ ईंदा आहिनि उन्हनि खे मां चवंदो आहियां तव्हां पार न ॾियो मूंखे हिन गंढड़ी में जेको बि थी सघे रखे छॾियो साईं। घणा अथसि हिन महिल?
तव्हां पाण चेक कयो साईं, खाली आहे? रुपयो बि कोन कमायो आहे साईं। न पोइ कहिड़ा दवा रखे वेठो आहीं? इहो सही हो, हे ब्रूफिन? हा ब्रूफेन आहे साईं। हे छाजा आहे? ब्रूफिन छाजो आहे? हे साईं ब्रूफेन खंघ जो आहे साईं। ब्रूफिन खंघ जो आहे? हा हा साईं। ऐं ॿियो क्या? शाबाश। ऐं हे छा आहे? हे साईं ज़ेविट एम? ज़ेविट एम साईं। हे छाजे लाइ आहे? इहो साईं दस्त खे रोकण लाइ आहे साईं। दस्त खे रोकण लाइ? हा सही आहे। हाणे हे तूं रखे वेठो आहीं, हा सही आहे। पोइ हाणे छा? हाणे हिते हे सील कयूं? साईं सील बाजा नंढड़ा गुलाड़े जॾा पटरी न पोइ चाली छा? बटरा पोइ छा कंदे हाणे? पोइ छा कयूं असां? साईं बा जॾहिं कुझु हिन में कुझु कोन्हे भाईजान। न बाबा पुट असांखे ॿुधाए न। साईं ॻाल्हि ॿुधो साईं, सुबुह जो हिन बटो में साईं 300 रुपया खणी आयो हुअसि माचो। अगरि रोज़ी नथी सही 300 रुपया जेको पंहिंजो जेको भरी अथसि साईं, खोल चास ना साईं, अंदरि फोटू बि अथसि मुंहिंजा। माई जा फोटो रखे वेठो आहीं छा? न साईं त गर्लफ्रेंड जा साईं। साईं मां रोज़ी थो कयां, बचनि जी रोज़ी आहे। मञा थो साईं मां हे खणी छोकिरा। माण्हुनि जी ज़िंदगीअ सां माण्हुनि जे जाननि सां खेॾां थो साईं। हे हले ई कोन थो साईं, ख़राब लॻो पियो आहे साईं। अॼु मां चयो 2 रुपया रोज़ी कंदुसि, मिस्त्री खां ठाराईंदुसि साईं। हे रखो ठाराईंदुसि। हे बि हले ई कोन थो। हे सभु एक्सपायर दवा सभु एक्सपायर रखी वेठो आहीं। तॾहिं त माण्हुनि खे दस्त था थियनि, जेको 3-3 कलाक वॉशरूम मां उतण कोन था। साईं माण्हू बि फीस 50 रुपया ॾियनि था साईं, कहिड़ो 50,000 ॾियनि था साईं। न बाबा हे खणीस, साईं हे मां हे तव्हांखे खणीस, दवा खणीस। ॾोक ॾिना त मां साईं। घणा ॾिना बाबा? घणा ॾिना अथई? वरी हैं? 500 सही हुया साईं। 2-3 ॾींहं वरी रोज़ी करे साईं। बाबा असां मत तव्हां मुंहिंजो नंबर लिखो साईं, मां ॾेई वेंदुसि साईं। अलाह जो कसम ॾेई वेंदुसि साईं। हिनखे जेको दस्त वारो वियो आहे न, इहो अचे अलाह ख़ैर कंदो। मां हिनखे चङी तरह कोदुसि साईं। जेको बि फीस ईंदो साईं तोखे मां साइकिल ते अची ऑफिस में ॾेई वेंदुसि। न बाबा पंध न कर, बस असां वेठा आहियूं, जल्दी करेस वञी। साईं या चईस बस तूं वॉशरूम में वेठो हुजे, पीस ॾे रुगो। चांहि घुरायां साईं, चांहि पींदो? न चाह खे छॾ, मानी वारी खाईंदो साईं, पत करे आया हो। बाबा ॻाल्हि ॿुधो न। हा साईं। हाणे हे आहे साईं। न न इहो छॾ, तूं छॾ साईं पहिरें हल ॾे तो बाडीस दवाऊं बि रखो वञी तूं वॉशरूम मां हुन खां फीस भरा। चओ वॉशरूम में वेह पर फीस ॾे मूंखे। साईं तव्हां फीस चकर साईं वॉशरूम में वॾो धप अथसि न बाबा पोइ साईं मां मास्क पायो आहे, मास्क की सड़ी हो, एॾो साड़ू धप अथसि साईं। तव्हां वञो साईं। मां साईं बसि मुंहिंजी बचनि जी रोज़ी आहे साईं। साईं गुदड़ी काॾे कई अथव साईं? गुदड़ी छाजो हुई? इहो जंहिंमें फीस हुयो साईं हिते त न रखियो साईं। असां खीसनि में विझंदा आहियूं, हेॾे न रखंदा साईं हो फीस बीस ग़रीब खे ॾींदा आहिनि। न ॾिस वाह। हा गुदड़ी रखंदा इहो रखियो इहो। अलाह साईं। हा ईअं मतां बरकत पई। अलाह अलाह साईं। मां तव्हांखे सुभाणे मूंखे हली हली थींदा। हा साईं बसि सुभाणे ईंदुसि साईं लाज़मी। साईं भाई न त सुभाणे शाम जो मां वरी हिते ईंदुमि। पोइ साईं भाई ईंदुसि साईं। लास्ट वार्निंग। हा साईं ईंदुसि। तव्हां साईं साईं मानी घुरायां साईं? न महिरबानी। चांहि घुरायां साईं? ॿिए ॾे वञूं। ठीकु आहे साईं ठीकु आहे। अलाह ख़ैर कंदो। चङी तरह हिनखे चेक कर। हा साईं हा हा ठीकु आहे साईं। अलाह ख़ैर कंदो, को मसइलो ई न आहे। तव्हां जहिड़ा ऑफिसर थिया त असां बि ज़िंदगीअ सां खेॾंदासीं, माण्हुनि जी ज़िंदगीअ सां, माण्हुनि जे जाननि सां खेॾंदासीं। अरे बदुक लॻे वॉशरूम खे छॾी दो, अॼु आया ई रुगो वॉशरूम लाइ आया हो। अचो त पर पहिरियों बि कया न हिन भागा अचनि था, हिननि खे फीस त ॾिया। वियो भाईजान वियो। ना डॉक्टर हाणे वेहण जी ज़रूरत न आहे। हा मुंहिंजो मरीज़ मतिलबु वॉशरूम खां थी आयो, हाणे सफ़ा ठीकु लॻो पियो आहे। वॉशरूम में कीअं डॉक्टर हुयो छा हुते? न हाणे ठीकु थी आयो आहे। तव्हां सिर्फ़ु एतिरा ॿुधायो वॉशरूम जा घणा वठंदो? चरियो थियो छा वॉशरूम जो? मां डॉक्टर आया वॉशरूम जो छा मतिलबु? दिमाग़ ख़राब थियो अथई छा? तव्हां त चेकअप न कई न असांजी। असां वॉशरूम खां थी सही थी वियासीं बसि। वॉशरूम में पिणे डॉक्टर खे विहारियो हो छा? अचे खीसे में रखे छॾे 20 रुपया, वधीक कोन अथई असां वटि। सही आहे वञो यार।